अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव। तमामु बहितरीन वीडियो साण गॾु अव्हां सां हींअर मौजूदु आहियां। दोस्तों तव्हां अगरि फेसबुक ते या यूट्यूब ते रिएक्शन वग़ैरह ॾियणु चाहियो था, वीडियोज़ वग़ैरह ठाहिणु चाहियो था, तव्हां काफ़ी वीडियोज़ ॾिसंदा हूंदव फेसबुक ते, यूट्यूब ते, त काफ़ी सारा दोस्त अहिड़ियूं वीडियोज़ ठाहे करे मशहूरु थियनि पिया ऐं सुठो ख़ासो पैसो बि कमाइनि पिया। अव्हां सॼण जे लाइ बि आउं हिकु वीडियो खणी आयो आहियां। अव्हां हीअ वीडियो ॾिसो, अव्हां बि उन्हनि वांगुरु रिएक्शन ॾेई करे पंहिंजी वीडियो वायरल कयो ऐं यूट्यूब ते पंहिंजो चैनल ठाहियो ऐं उते बि हीअ वीडियो रखो ऐं तव्हां उतां सुठो ख़ासो पैसो कमाए सघो था। जी हा दोस्तों, तमामु बहितरीनु वीडियो आहे। अगरि तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त लाइक ज़रूरु कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। दोस्तों तव्हांखे शुरूआति में पहिरियां त प्ले स्टोर ते वञिणो आहे। प्ले स्टोर ते दोस्तों तव्हांखे कैपकट सर्च करिणो आहे। कैपकट सर्च करण खां पोइ तव्हांखे उते डाउनलोड करिणो आहे। मूं वटि पहिरियां खां शुरूआति में डाउनलोड थियल आहे। ठीकु आहे दोस्तों, डाउनलोड थियण खां पोइ तव्हां ओपन कंदव कैपकट खे। कैपकट खे ओपन करण खां पोइ दोस्तों तव्हां छा कंदव, तव्हां न्यू प्रोजेक्ट ते ईंदव। तव्हां शुरूआति में त छा कंदव, पहिरियां का वीडियो तव्हां खणंदव, यूट्यूब तां खणंदव या फेसबुक तां खणंदव या किथां बि खणंदव या का अहिड़ी प्लेटफॉर्म तां खणंदव जेका तव्हां उन ते रिएक्शन ॾींदव। पोइ उहा वीडियो तव्हां खणी करे तव्हां हिते ईंदव, न्यू प्रोजेक्ट ते ईंदव, उहा वीडियो तव्हां हिते ऐड कंदव। जीअं हीअ वीडियो आहे इनखे मां ऐड कयां पियो। ऐड करण खां पोइ तव्हांखे हाणे हिते अवरले ते वञिणो आहे। अवरले ते तव्हां छाकाणि त रिएक्शन ॾियणो आहे या तव्हांखे इन वीडियो जे बाबति ॿुधाइणो आहे त तव्हां अवरले ते वञी करे तव्हां पंहिंजी वीडियो खणी ईंदव। जेका मूं वटि पहिरियां खां आहे उहा वीडियो तव्हांखे हिते वरी एडजस्ट करणी आहे। हिते तव्हांखे ऐड करणी आहे। ऐड करण खां पोइ दोस्तों तव्हांखे हाणे इन जो बैकग्राउंड चेंज करिणो आहे। उहो कीअं कंदव बैकग्राउंड चेंज, तव्हां दोस्तों इन वीडियो ते क्लिक कंदव। क्लिक करण खां पोइ रिमूव बीजी ते ईंदव। रिमूव बीजी ते लिखियलु हूंदो, तव्हां ऑप्शन खे घुमाईंदव। ऑप्शन खे घुमाइण खां पोइ रिमूव बीजी ते ईंदव। हीअ ॾिसो था जीअं दोस्तों तव्हां हीअ जेका आहे रिमूव बीजी इन ते ईंदव। तव्हां रिमूव बीजी ते अचण खां पोइ तव्हां इनखे टच कंदव। टच करण खां पोइ ऑटो रिमूवल ते तव्हां टच कंदव। टच करण खां पोइ तव्हांजो हीअ जेको बैकग्राउंड आहे पोयों पहिरियां शुरूआति वारो उहो कटिजी वेंदो ऐं वीडियो वारो बैकग्राउंड अची वेंदो। तव्हां ओके कंदव। ओके करण खां पोइ तव्हां इनखे स्क्रॉल करे वॾो कंदव। ठीकु आहे, पोइ तव्हां इन वीडियो खे जे ज़रिए जेको तव्हां रिएक्शन ॾिनो हूंदो, तव्हां वीडियो जे बारे में ॿुधायो हूंदो, तव्हां इनखे फेसबुक ते या यूट्यूब ते रखंदव। इनशाला तव्हांजो चैनल ग्रो कंदो ऐं तव्हां बि सुठो ख़ासो पैसो कमाईंदव। अगरि तव्हांखे हीअ वीडियो सुठी लॻी आहे त भाउ खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कंदव ऐं लाइक कंदव। महिरबानी।